अस्सलाम वालेकुम, दिस इज़ अब्दुर्रऊफ़। वेलकम अगेन और यूट्यूब चैनल गुरु ऑफ MCQs। अॼु जो असांजो टॉपिक आहे त फ़ेल जा क़िस्म ऐं प्लस असां सिफ़त जा क़िस्म ऐं ज़र्फ़ जा क़िस्म पढ़ंदासीं। असां पोएं लेक्चर में इस्म ऐं ज़मीर जा क़िस्म डिस्कस करे चुका आहियूं। त फ़ेल जो क़िस्म जो पहिरियों क़िस्म आहे त फ़ेल मुआविन, जंहिंखे असां सिंधी में मददगार फ़ेल चवंदा आहियूं। त अहिड़ा इमदादी फ़ेल जेके हर क़िस्म जी फ़ेल जी मदद कनि ऐं उनजी गैर मौजूदगी में जुमिला पंहिंजी ख़ासूसियत विञाए विहनि त उनखे असां फ़ेल मुआविन चवंदा आहियूं। त इंग्लिश में असां हिनखे हेल्पिंग वर्ब जी चवंदा आहियूं। मिसाल, मूं वटि कुझु किताब आहिनि हिते फ़ेल मुआविन आहे। आहिनि, आहे, हूंदा, हूंदियूं, थींदो वग़ैरह इहे फ़ेल मुआविन आहिनि। की असलम वटि किताब हूंदा, ठीकु आहे, हूंदा हिते असांजो छा आहे फ़ेल मुआविन आहे। या इंग्लिश में चवंदा आहियूं इज़, एम, आर, हैव, हैज़, वाज़, इहे असांजा फ़ेल मुआविन आहिनि। ॿियो असांजो क़िस्म आहे त फ़ेल जो फ़ेल लाज़मी। फ़ेल लाज़मी जंहिंखे असां इंट्रांज़िटिव वर्ब इंग्लिश में चवंदा आहियूं। त अहिड़ा फ़ेल जेके अहिड़ा कम ऐं ख़ासूसियतूं ॾेखारनि जंहिंजो लाॻापो फ़ाइल सां हूंदो आहे, हिन में मफ़ूल न हूंदो आहे। त हिन में जेको सब्जेक्ट जेको असरु आहे त मफ़ूल ते न पवंदो आहे, त उनखे असां फ़ेल लाज़िम चवंदा आहियूं। मिसाल तौरु आहे, मां खेॾां थो, हवा लॻे थी। त मां हिते असांजो सब्जेक्ट आहे, खेॾां थो जेको आहे फ़ेल आहे, त हिन में को बि मफ़ूल न आहे। जीअं हवा लॻे थी, हवा हिते असांजो फ़ाइल आहे, लॻे थी हिते असांजो फ़ेल आहे। त हिन में को असांजो मफ़ूल या ऑब्जेक्ट वग़ैरह कोन्हे, त उनखे असां फ़ेल लाज़िम चवंदा आहियूं। ॿियो असांजो आहे फ़ेल मुतदी। फ़ेल मुतदी खे असां ट्रांज़िटिव वर्ब चवंदा आहियूं ऐं इंग्लिश में। माना ही अहिड़ा फ़ेल आहिनि जेके ॾेखारनि था त फ़ाइल कमु कनि था ऐं उन कम जो असरु कंहिं ॿिए ते पवे थो, त उनखे असां फ़ेल मुतदी चवंदा आहियूं। त फ़ेल मुतदी में असांजो फ़ाइल, फ़ेल ऐं मफ़ूल जेके वाज़े हूंदा आहिनि, त उन में फ़ाइल जो जेको असरु आहे मफ़ूल ते पवंदो आहे। मिसाल तौरु मां रांदि खेॾां थो, अली किताबु पढ़े थो। त इहो जेको मां हिते असांजो आहे फ़ाइल आहे, रांदि मफ़ूल आहे, खेॾां थो जेको आहे फ़ेल आहे। त इहो इनखे चवंदा आहियूं फ़ेल मुतदी। फ़ेल मुतदी जा वरी कुझु असां काइंड्स आहिनि, त उनजा असां पढ़ंदासीं। जीअं पहिरियों काइंड्स आहे फ़ेल मुतदी मारूफ़ जो। फ़ेल मुतदी जो फ़ेल मुतदी मारूफ़, माना अहिड़ा फ़ेल जिन में फ़ाइल, मफ़ूल वाज़े हूंदा आहिनि, त उनखे असां फ़ेल मुतदी मारूफ़ चवंदा आहियूं। मिसाल तौरु हिना कहाणी लिखे थी, असलम ख़त लिखे थो। त हिते जेको आहे असांजो हिना जेको आहे फ़ाइल आहे, कहाणी मफ़ूल आहे, लिखे थी जाए फ़ेल आहे। त हिन में टई जेके आहिनि वाज़े आहिनि, त उनखे फ़ेल मुतदी मारूफ़ चवंदा आहियूं। ॿियो असांजो आहे त फ़ेल मुतदी मजहूल। हिन में जेको आहे न फ़ाइल जेको आहे लिखियलु हूंदो आहे ऐं जेको आहे फ़ाइल जी जाइ ते जेको आहे मफ़ूल जेको आहे पंहिंजी जॻह वठंदो आहे। मिसाल तौरु अंब पटिया वञनि था, अंब हिते असांजो छा आहे मफ़ूल आहे, पटिया वञनि था छा आहे फ़ेल आहे। त पर हिन में जेको आहे फ़ाइल गुम थियल आहे, त उनखे असां फ़ेल मुतदी मजहूल चवंदा आहियूं। टियों असांजो आहे फ़ेल मुतदी मारूफ़ बाल वस्ता। माना फ़ेल जी हिन क़िस्म में फ़ाइल पाण कमु न कंदो आहे, पर हू ॿिए कंहिंखां कराईंदो आहे, त उनखे असां फ़ेल मुतदी मारूफ़ बाल वस्ता चवंदा आहियूं। मिसाल तौरु अरबाब घरु ठाराए थो, असलम ख़त लिखाए थो। त हिते अरबाब जेको आहे पाण ख़ुदि कमु नथो करे, पर हू ॿिए कंहिंखां कमु कराए थो। कंहिंखां कमु कराए थो, मिस्त्री छाकाणि त मिस्त्री घरु ठाराईंदो, या असलम ख़त लिखाए थो, असलम ख़ुदि हिते पाण कमु नथो करे, पर हीउ ॿिए कंहिंखां ख़त लिखाए थो। त हिनखे चवंदा आहियूं फ़ेल मुतदी मारूफ़ बाल वस्ता। ॿियो असांजो आख़िरी जेको आहे फ़ेल जो क़िस्म आहे त फ़ेल अकर तर्क। अहिड़ा फ़ेल जिन में फ़ाइल बिल्कुलु न हूंदा आहिनि ऐं घणो करे हक़ीक़ी ऐं कुदरती या फितरती फ़ेल हूंदा आहिनि। मिसाल तौरु साहु खणिजे थो, ख़ुशबू अचे थी, मानी खाराइबी, साभाणे मिलिबो, सुभाणे अचिबो, ठीकु आहे, इहे असांजा आहिनि फ़ेल अकर तर्क। हिन में मोस्टली जेको आहे फ़ाइल बिल्कुलु न हूंदो आहे, त हिनखे फ़ेल अकर तर्क चवंदा आहियूं। जे बारे में पढ़ंदासीं, इहो असां फ़ेल जे बारे में कुझु हुनजा काइंड्स हुया असां पढ़ियासीं। त हाणे असांजो टॉपिक आहे त ज़र्फ़। त ज़र्फ़ तव्हांखे ख़बर आहे त ज़र्फ़ छाखे चइबो आहे, त ज़र्फ़ कंहिंखे मोडिफाए कंदो आहे। त ज़र्फ़ जेको आहे असां पहिरियों पढ़ी चुका आहियूं त ज़र्फ़ फ़ेल ऐं सिफ़त या ख़ुदि ॿिए ज़र्फ़ खे छा कंदो आहे मोडिफाए कंदो आहे। त ज़र्फ़ जा कुझु असांजा टे काइंड्स आहिनि, त उहे इम्पॉर्टेंट आहिनि, त उहे असां पढ़ंदासीं। जीअं ज़र्फ़ ज़मान, जंहिंखे असां एडवर्ब ऑफ टाइम चवंदा आहियूं। माना अहिड़ा ज़र्फ़ जेके वक़्त जी माना ॾेखारनि, त उनखे असां ज़र्फ़ ज़मान चवंदा आहियूं। अॼु, सुभाणे, साल ॿ साल, काल वग़ैरह इहे छा आहिनि ज़र्फ़ ज़मान आहिनि। मिसाल तौरु मां ॿ जुमिला लिखिया आहिनि। सुभाणे स्कूल खुलंदो, अॼु
लाहौर खां ईंदो हिते अॼु ऐं सुभाणे छा आहे ज़र्फ़ ज़मान आहे। ॿियो आहे ज़र्फ़ मकान जंहिंखे एडवर्ब ऑफ प्लेस चवंदा आहियूं। माना अहिड़ा ज़र्फ़ जन मां इस्म जी जाइ जी ख़बर पवे त हुनखे असां ज़र्फ़ ज़मान चवंदा आहियूं। मिसाल तौरु हेठि मथे अॻियां पोयां ॿाहिरि अंदरि वग़ैरह इहे ज़र्फ़ मकान आहिनि। त हिन जी जाइ मस्जिद जी पोयां आहे त पोयां हिते असांजो छा आहे ज़र्फ़ मकान आहे। ॿियो असांजो आहे ज़र्फ़ तमीज़। माना अहिड़ा ज़र्फ़ जेके रियत क़दुरु तरीक़ो आकार नाकार ज़ाहिर कनि त हुनखे असां ज़र्फ़ तमीज़ चवंदा आहियूं। मिसाल तौरु आहे मस मस जीअं तीअं हो हरू भरू हाओ न वग़ैरह इहे छा आहिनि असांजा ज़र्फ़ तमीज़ आहिनि। इहे हुया कुझु असांजा ज़र्फ़ जा क़िस्म। हाणे असां सिफ़त जा जेके डिग्रीज़ आहिनि त पॉज़िटिव डिग्री आहे, कंपेरेटिव डिग्री आहे, सुपरलेटिव डिग्री आहे, त उन जे बारे में असां डिस्कस कंदासीं। त जीअं पहिरियों आहे त सिफ़त ख़ालिस जंहिंखे असां पॉज़िटिव डिग्री चवंदा आहियूं। छाकाणि त सिफ़त खे चवंदा आहियूं सिफ़त जेको इस्म या नाउन जी जेका आहे तारीफ़ या वखाण करे त उनखे असां सिफ़त चवंदा आहियूं। त इहे सिफ़त ख़ालिस असांजी पॉज़िटिव डिग्री हूंदी आहे। सिफ़त असांजी तफ़सील आहे कंपेरेटिव डिग्री जंहिंखे असां चवंदा आहियूं। ऐं सिफ़त मुबालगो जेको आहे जंहिंखे असां सुपरलेटिव डिग्री चवंदा आहियूं। सिफ़त ख़ालिस माना अहिड़ियूं सिफ़तूं जेके सिर्फ़ु मुतलिक़ इस्म जो गुण अवगुण अंदाज़ या मुक़दार वग़ैरह ॿुधाइनि त उनखे असां सिफ़त ख़ालिस चवंदा आहियूं। त हिन में जेका सिफ़त ख़ालिस में पॉज़िटिव डिग्री में कंहिं सां ॿिए इस्म सां भेट न कई वेंदी आहे त सिर्फ़ु उन जे बारे में ॿुधायो वेंदो आहे त उनजो गुण या अवगुण उनजो त अंदाज़ या मुक़दार जे बारे में वज़ाहत कई वेंदी आहे। मिसाल तौरु हीर होशियारु छोकिरी आहे, टीवी ख़राबु आहे त हीर होशियारु छोकिरी आहे इहो हिकिड़ो हुनजी ख़ासियत ॿुधाए थी त उनखे असां पॉज़िटिव डिग्री चवंदा आहियूं। ॿियो आहे सिफ़त तफ़सील कंपेरेटिव डिग्री चवंदा आहियूं असांखे। हीअ सिफ़त हिकु इस्म या ज़मीर जी ॿिए इस्म या ज़मीर सां भेट थियणु करणु वक़्तु कमु आंदी। माना हिन में सिफ़त तफ़सील में जेको आहे हिकु इस्म जी ॿिए इस्म सां असां भेट कंदा आहियूं। मिसाल तौरु राणी गुॾीअ खां वधीक होशियारु आहे त हिते राणी जेको आहे कंहिंसां भेट कई वई आहे गुॾीअ सां हिनखे भेट कई वई आहे। ॿियो असांजो आहे सुपरलेटिव डिग्री जंहिंखे सिफ़त मुबालगो चवंदा आहियूं। माना हिकु इस्म जी भेट साॻिए जिन्स जी घणनि शयुनि सां कई वञे त उनखे असां सिफ़त मुबालगो चवंदा आहियूं। जीअं मिसाल तौरु बुशरा सभिनी छोकिरियुनि खां होशियारु आहे त बुशरा खे जेको आहे कंहिंसां भेट कई वई आहे छोकिरियुनि सां। छोकिरियूं हिते तमामु हिकु न आहे ॿ या ॿिनि खां वधीक आहिनि त इनखे असां सिफ़त मुबालगो चवंदा आहियूं। त हीअ हुया असांजो लेक्चर जेको असां सिफ़त ज़र्फ़ या इस्म जे बारे में